हिते अवां सां ॿी ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। शिकारपुर में प्लाट जे मामले तां पहोड़ बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थी पियो आहे। फायरिंग में 2 नौजवान गोलियुनि जो खाज बणिजी विया आहिनि। मार्चवेल आबिद ऐं गुलबहार पहोड़ जा लाश सिविल अस्पताल मुंतकिल कया विया। धुरियुनि विच में छिक ताण जारी आहे। इलाइक़े में दहकाव पखिड़िजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। शिकारपुर में प्लाट जे मामले तां पहोड़ बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थियो आहे। फायरिंग कई वई आहे जंहिंमें 2 नौजवान गोलियुनि जो खाज बणिजी विया। मार्चवेल आबिद ऐं गुलबहार पहोड़ जा लाश सिविल अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। धुरियुनि विच में छिक ताण जारी आहे। इलाइक़े में दहकाव पखिड़िजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। शिकारपुर में प्लाट जे मामले तां पहोड़ बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थी पियो आहे। फायरिंग में 2 नौजवान गोलियुनि जो खाज बणिजी विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल रशीद यामड़ो खां। जी अब्दुल रशीद, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शिकारपुर जे न्यू फौजदारी थाने जी हद छोटा बिगारी जी जेका भिडाई कॉलोनी आहे ऐं उते प्लाट जे मामले तां पहोड़ बिरादरी जे चाचे ऐं भाइटनि जी जेके 2 धुरियूं आहिनि उन विच में झेड़ो थी पियो आहे। नतीजे में मुबैना तौर चाचे अलहर खे पारां फायरिंग करण ते संदसि 2 भाइटिया थॾे ते ई जेके गोलियुनि जो खाज बणिजी विया आहिनि ऐं बाजी वियल 2 सॻा भाइर आहिनि। ऐं वधीक ॿुधायां त 2 ॼणा जिन में सख़्त ज़ख़्मी बि थी पिया आहिनि। मारिजी वियलनि में जेके 2 भाइर आहिनि उन्हनि में आबिद पहोड़, गुलबहार पहोड़ ऐं जॾहिं त ज़ख़्मियुनि में अब्दुल हमीद ऐं ख़ालिद पहोड़ शामिल आहिनि। ऐं अहिड़े वाक़े बैदि हद जी पुलिस मारिजी वियलनि जा मढ़ जेके आहिनि शिकारपुर सिविल अस्पताल मुंतकिल करे छॾिया आहिनि, जिते ज़रूरी कार्रवाइनि बैदि लाश जेके आहिनि त उहे वारसनि हवाले कया आहिनि। पर आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। जी ठीकु आहे, महिरबानी रशीद अपडेट करण लाइ।